दूध पत्ती चाय पियो, 100 रुपए में कप दूध पत्ती पियो, दिमाग तेज क्यों चाय पियो। 100 रुपए में दूध पत्ती चाय मिले थी, मुझे दिल भी ॾाढी चए थो ये चाय पियूं, छा सलाह? यार सलाह तो तुझे भलिया चाहे जो असा के भी मूड है पर असा आज मूं वटि पैसा कोन। लानती तू त निभागा 12 महीना से कदे ये चई मां वटि अजबर पिया आहिनि ये जो चंगो जो मुंहिंजा यार बेलचो मसा गदा सदके वञा थी चाय पियाई कोई मसलो ही नहीं, तोखे मां बकरे जो गोश्त खाराया, कढ़ाइयूं खाराया, ए चा केड़ी गाल है, मगर जहाज पैसा जी हकीकत गाल थी मां वटि भी कोने। तो वटि भी पैसा कोन निभागा पो घरू निकरता छो संगत जे लायक ही ना आयो तव्हां, चाय जी उम्मीद कोने। पर नाला तो जो घणी शादियूं थियल आहिनि, मांजी हिक थियल तो जी घणी शादी थियल आहिनि। मां शादी कंदा ही ना आहियां भलो तो। अरे पो मखो पुछो ना, मखो पुछो, बबा शादियूं थियल आहिनि। बबे शादी थियल आहिनि पो असीं छो के बबे शादियूं ख़बर आहे तव्हां रन मुरीद आयो, लेकिन हाणे चाय पीअणी आहे कीअं कयूं? पो चंड्राई वारी खोपड़ी घुमा ना असांखे मशवरो ॾे। मना को पुरानो कम शुरू करो। रोज़ा गुज़री है ना बाबा। ये ओ बुधो ठीक हाल आ, खुश त आयो, तकड़ा आयो ना, थकाए आयो छा? हाँ ओयो चाय कीअं ॾे थो? 100 रुपए दूध पत्ती चाय आ, घणा कप खपेनि? घणा माण्हू नज़रूं था तोखे? तव्हां फिलहाल 3 वेठा हो, ॿिया अचणा आहिनि? सदके वञाई 3 ही आहियूं, 3 कप चाय जा ॾे फटाफट। ठीक का मसलो ही ना है। मलाई मार। हाँ मलाई मार थींदी ना। 100 जो खीर वठी आयो आ मोगा, 3 ॼणा वेठा आहिनि, 300 रुपया कढान, पंहिंजो कप पंहिंजे बैरे जो कप भी कढणो आहे न माई। घणी देर आहे चाय में? थोड़ी देर आ, थोड़ो टचको त अचेस, थोड़ो तेज करांस मां। भागे वट गए सी पूरो सूरो था। मीठो तेज पींदा हो? हाँ 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 खड़ी चम्मच। खड़ी चम्मच अचे सही है, खड़ी चम्मच आई आई, देर कोने चा में। चाय अड़ी पिया दिल जेड़ी। थोड़ो टचको अची वनेस ना। इनके होटल में मशहूर थी चाय, सदके वञा त मलाई मार ये ना। हाँ मां पहिरियों दफ़ो आयो आहियां। चाय कीअं आहे? कोसी आ वडी। ए तने भागा छाणी कोनी सलाती। छाण्याला पत्ती आ जेकी स्पेशल आ, सोडानी पत्ती थो। पान फ्री में पियो था, पान केड़ा पैसा दीदा रे? छा मतलब आ तव्हांजो? मुंहिंजो मतलब आहे त चाय बेहतरीन आहे, पत्ती के छा कने, चाय पीजे माण्हू ये ना। हां इहा गाल आहे। अचे सही स्पेशल चा दूध पत्ती। डाडो मरूम चोंदो पहला खाधो पीतो करो, पो मथा चा पीती करो, ये निरानिया तकलीफ दींदी वे। तो वट केक आहे न? हाँ मां वट स्पेशल पापा पयन। क्या पापा? हाँ तक्कड़ में खाई पी वठो, परिया मांजा ॿिया गिराक अचनि था। मां रमजान में होटल बंद हुया, हाणे वारो कयो खायो पियो। तव्हां के फ्री जो चाय उही मज़ो ॾींदो आहे। अरे ने भगाइयो छा चवी तो? कुछ ना सदके वञा ये कप वट, मां यो चवां पियो त बिल घणो थियो? हाँ बिल पूरा 400 रुपयो दियो। हाँ 400 रुपयो निभागा? 300 रुपए जी चाय पे वरी 400 छा जा दिया? तव्हां हिसाब त करो ना, 100 रुपए जो हिकड़ो कप, 300 जी चा, 4 पापा जे खाधा वे स्पेशल। हाँ पापा हाँ, खाधा इहा से ॻाल्हि यार। आहे, बिल्कुल। ठीक है, मां हाणे ही 400 ॾियां थो। ना तो जो दिमाग खराब आहे, पैसा मां ॾींदुमि। तव्हां ॿई पैसा रखो, पैसा ॾियां थो मां, पर नाले ते हूंदे तव्हां पैसा ॾियो, ईअं ठहंदो न आहे। यार गाल के समझो, तो मां वट मेहमान थी आया हो, जहाज वट मेहमान थी आया हो, पैसा जहाज दींदो यार, मेजबान पैसा दींदो, मेहमान कीअं दींदो? पैसा त मां कोई मसलो ही नहीं, जे मेहमान थी आया तो पैसा मां ॾींदुमि। अरे ज्यादा बेज ना करो, मुंजा गिराक अचन था हो सामो, वारो करो पैसा दियो, न त तव्हां जे मुंजी शर्त ते अचो। केड़ी वरी शर्त? मनीदा वे? बुधा स्कीम। हाँ स्कीम आ हिकड़ी। होशियार लगे तो मां। मुंजे दिल में ना है, मुंजे दिमाग में आ, मां हाणे शैतानी खोपड़ी घुमाया तो। हाँ अची वई स्कीम, अचो मैदान ते अचो। मैदान ते मल विरदा से छा? तव्हां अचो पहिला। हलो हलो केड़ो तरीको आहे तव्हां वठ हाणे? तरीको या लैन बधी बियो, ओ सामू निम नजर अचे थी। हाँ जेको निम के पहला हाथ लाई मोटी ईंदो, वो बिल भरींदो। सदके वञा होशियार आहे यार, माना गो भजणो आहे। छा बस के मुंजा गिराक अची आहिनि, हो ॾिसो। क्यों कर 1 2 3 काडे भजदा हो? निभागा भजणा त भजी आ, मुखे खबर हुई तव्हां शैतानगी कंदा वे। 3 ॼणा मां जोर हुया वे, इनजे लाइ हिकड़े खे मां पकड़ुम। वारो कयो, मांखे दे पैसा। पैसा छा ॾियां तोखे?
मूंखे जेको इहो आइडियो ॾिनो आहे न हाँ इहो असांजो जेको जहाज हुई न जहाज यो केड़ो जहाज काथे आहे जहाज? इहो हेॾो वारो न हेठि जेको तुंहिंजी भरदा वेठो यो लंबू इन्ही असांखे आइडियो ॾिनो तो मां छा करा तू भी तुम सां गॾु है ना गॾु त हुयो मां मगर हाणे मां फासी वियो आहियां न सही अरे बड़ा करे मरी वए चाहे उस्ताद होगा अबरे अरे चंटा तोखे मोकलियो म चा देण जे करे 2 कलाक लाई पो मोटियो तो परे चौक ते तू चाहे लेनो ना 4 घंटा आपको पो मोड़ दो मैं घंटे ले मुटिया तुम्हारे मारे तो अरे नी भागा उस्ताद के चंपो चाचो ने तू उस्ताद है भॼण जो मौक़ो मिलियो थी बेलचा भॼण जी कर तू करे वने तो हां इहो शैतान आहे इहो शिकार हुयो 3 ॼणा आया चा पी विया केक भी खाता त रुपयो न ॾिनो थने पैसा ले लिया तने न ॾिना थने मां जो खीर हराम जो दूध पची चा पी विया वे वारो करे तलाशी वठे गड़ी ना वाह चले कर हां अरे खुदा जी का कार पवे से मरा छॾे जहाज पड़ा पटास आयो रे मां